मीरपुर माथेले में खबर ॾींदा हलूं त मीरपुर माथेले में गरीबाबाद मोहल्ले में शादीशुदा औरत अगवा। पुलिस औरत के बाज़ाब करण बदिरां औरत जे भाउ खे गिरफ़्तार करे वरितो। अगवा थियल औरत जी माउ जो मीरपुर माथेले थाणे जे अॻियां एहतजाज। मुंहिंजी न्याणी अंबरीन खे हबीब मलाणो, बाजी मलाणो, अमीन मलाणो ऐं ॿियनि घर में घिड़ी मूंखे तशदुद जो निशानो बणाए खेसि अगवा करे विया आहिनि। पुलिस बि असांजी मदद नथी करे। मुंहिंजी नौजवान न्याणी अंबरीन खे अगवा करे विया आहिनि। चयो त असां ग़रीब आहियूं। मीरपुर माथेलो पुलिस बि असांजी मदद नथी करे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ पेट्रोल जा पैसा घुरी रही आहे। हिन चयो त मुंहिंजी न्याणी अंबरीन जी शादी अमीन मलाणे सां थियल हुई, जंहिं बाद मुंहिंजी न्याणी खे कारो करे खेसि घरां कढे छॾियो ऐं हाणे हू मुंहिंजे घर में रहे पई। हिन ख़दशो ज़ाहिर कयो आहे त जवाबदार मुंहिंजी न्याणी खे क़त्ल करे छॾींदा ऐं मुंहिंजी न्याणी जी जान खे ख़तरो आहे। हिन चयो त जेकॾहिं मुंहिंजी न्याणी खे बाज़ियाब न करायो वियो त मां थाणे अॻियां पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि, जंहिंजी ज़िम्मेवार मीरपुर माथेलो पुलिस मथां हूंदी। हिन एसएसपी घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मुंहिंजी न्याणी खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।